बांधीलग ॻोठ आचर खान जमाली में कामरेड वफ़ाए जमाली की मेज़बानी हेठ पैगाम सिंध कचहरी कोठाई वई। कामरेड बाबुल सिंधी, मीर जावेद दाहरी, कामरेड वकार सिंधी ऑर्गेनाइज़रनि जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। प्रोग्राम में क़ौम परस्त अॻवान ऐं क़ौमी कारकुननि शिरकत कई। कचहरी की शुरुआत सिंध जो तरानो पढ़ी कई वई। जसकम नवाब शाह जो सीनियर अॻवान सरफराज़ अहमद मेमण, जसकम नवाब शाह जो अॻवान अली रज़ा ख़ासकैली, मुनीर अहमद अबड़ो, जसकम दौड़ जो सीनियर अॻवान बादल ब्रोही, जसकम दौड़ सिटी सदर रहीम सिंधी, बाबर वसाण ऐं ॿियनि पैगाम सिंध कचहरी के खिताब कंदे चयो त असांजो सिंध वतन वसीलनि सां मालामाल आहे। इन्हनि वसीलनि ते असां सिंधियुनि जो हक़ आहे, पर ग़लत हुक्मरानी सबब सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो हक़ नथो मिले। हुकूमत खे असांजा वसीला ऐं सिंध जी ज़मीन घुर्जे थी। हुननि वधीक चयो त साईं जीएम सैयद सिंधियुनि लाइ पैगाम लिखियो आहे त पंहिंजे वसीलनि जी पाण मालिकी कयो। इन लाइ असां सिंध धरती जा वारिस आहियूं ऐं असां सिंध जो पैगाम ॾियूं था त हुकूमत धारियुनि खे सिंध मां फौरी तौर ते निकाली ॾे। यूनिवर्सिटियुनि समेत सिंध जे सभिनी इदारनि में सिंधियुनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। क़ौमी कारकुननि पारां सिंधी माण्हुनि सां रियासत जी नाजाइज़नि ख़िलाफ़ मज़ाहमत जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची